छा खपे सिगरेट खपे मां चंदी अरे मुराद तू मुझे भा के धक्को छो दिनो मां त दा धक्को न दिनो मां उनी अञा मां के धक्को दिनो मुराद शहर जा सब माण्हू चवनि था तो ही धक्को दिनो आहे हाणे तूं कोन थो मने जॾहिं मां धक्को दिनो ही नाहे पोइ मां कीअं चवंदा मां धक्को दिनो मुराद सीधो सीधो चो जो मां तुझे भाउ खे धिको ॾिनमि मां शफ़ी के धक्को न दिनो अरे वरियाम छा तो ॾिसी हणी जल्दी कर अदा मां ग़रीब आहियां मां के मारो न अरे मुराद असां आहियूं ग़रीबनि जा दुश्मन गोराम ये तो मरी हो शफी काथे आ अदा हल हलूं घर शफी पाणी ईंदो अदा नूरल बुरल तहां के खबर आए त अली खान काॾे वियो मूंखे बना ले काॾे वियो आहे अदा सुबुह अली खान चए पियो मां शहर वेंदुमि पोइ अलाए काॾे वियो आहे अदा नूरल बुरल मूंखे अली खान जी तबियत नथी वणे मतां काथे वञी फॾो न करे शर्म न थो अचे शर्म त अचे थो पर आदत आहे ईअं न कर कोशिश कर पंहिंजी आदत खे ख़तम कर इहो आसानी सां आदत न आहे वेंदो तूं त वॾो को बेशरम आहीं शर्म खे तूं बि छॾे ॾे ही वटि सिगरेट हिकिड़ो दम मुझो नालो अली खान है गरीबन जे अगियां कमजोर आया मां पर तो जड़े बदमाशन खां जोर आया मां तूं मांखे छा कंदे वॾो चोर आहियां मां
कुत्तो जेतिरो भी वफ़ादार हुजे, जॾहिं छितो थींदो आहे त उनजो इलाज मौत आहे। तूं छितो थियो आहे, तुंहिंजो इलाज भी हाणे मौत आहे, मौत। अली खान सुठो थियो जो हिनखे मारे छॾियई। मुंहिंजो भाउ शफ़ी मुंहिंजो भाउ शफ़ी मरी मां त चयमि शफ़ी घर ईंदो, पर हिजो लाश आयो आहे। गुराम, ही रोअण जो टाइम न आहे। हल त हलूं, प्लान त कयूं, बदिलो वठूं पंहिंजो। अमल तूं हाणे ख़ामोश थी। ऐं मां मुंहिंजो भाउ हाणे वञूं था ऐं अली खान खे ओले ख़तम करणो आहे, ख़तम। रहमदिल, जी आदा। वञी अली खान खे ख़तम करे अचो। मुंहिंजो नालो आहे रहमदिल, मगर मुंहिंजे दिल में रहम जो ज़रो ई न आहे। अली खान खे हाणे ख़तम करे था अचूं, मां वादो गौराम गॾु। वञो वञो वञी ख़तम करे अचो। ठीक है आदा। अली खान, तू चङो कम नाहे कयो हमल खान जे भाउ के मारे करे। अली खान, तोखे ख़बर नाहे वो वॾो ख़तरनाक माण्हू, ज़ालिम माण्हू आहे। अदा उनी गुस्ताखी कयो हो, इन ख़ातिर उनखे मां मारियमि। तुंहिंजे नज़र में मां अगरि इहो ख़राब कयुमि, पर मां पंहिंजे नज़रनि में चङो कमु कयो आहे। तू चङो कम कयो आहे या बुरो कम, हाणे वञ पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा उमर खान, मां पाण खे पुलिस जे हवाले न कंदुमि। अगरि तू पाण खे पुलिस जे हवाले न कंदे त पोइ माखो हिन वक़्तु निकिरी वञ कंहिं ॿिए जॻह ते। इहो हमल खान तोखे मारींदो, उहो तोखे ज़िंदा न छॾींदो। तोखे ख़बर आहे त असां केतिरा शरीफ़ माण्हू आहियूं। तू सॼे ॻोठ में असांजो नालो ख़राब करे छॾियो। हवादार, तूं मूंखे नथो सहीं। ठीकु आहे, मां वञा थो, ॾिसां थो अमल खान खे। अमल खान मूंखे हणंदो या मां अमल खान वारनि खे हणां थो। साहिब, वॾो हफ़्तो गुज़रियो आहे, हिकु चोरी बि न मिलियो आहे। असलम खान, अल्लाह मालिक आहे, कोई न कोई हथु ईंदो अॼु। ठीकु आहे साहिब, अल्लाह मालिक आहे। असलम, अचु रोड ते बीहूं था, अल्लाह मालिक आहे, कोई न कोई हथु ईंदो।
रामदिल उदा जी छा थियो गाॾी खे था उदा तकरीबन पलक ख़राब थी वियो ॾिसेसि त सही गाराम रामदिल मूंखे त छॾे वञे थो पर अली खान खे न छॾिजईं साहिब चोर त अची विया भॼी विया हे चोर विया त ॿिया थींदा अमल खान हे त कुझु न करे सघिया हलूं त पाण अली खान खे मारे अचूं अली खान छा हालो हाल आहे ख़ुशि लॻो पियो आहे ख़ैर हा दा सोबत खान जंहिं ॾींहं खां शफ़ी मुंहिंजे हथ खां मरी वियो आहे ज़िंदगी दरपदर आहे अल्लाह ख़ैर कंदो यार परेशान छो थिए तूं आख़िर बंदूक हे मोट समाणो थियो आहे होटल ते वेही चांहियूं पी थो असांजे भाउ खे मारे करे
ठीक त आई न, तू घबराए न, तोखे कुछ भी न थींदो। अली खान के कुछ न थींदो। अली खान मूंखे माफ़ कजाए, ये सब कुछ मुंहिंजे करे थियो आ। न तू शफ़ी खे मारी आ, नहीं तोखे ही ॾींहं ॾिसणा पवंदा। न ममल, इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। उन अहिड़ी हरकत कई हुई, उनखे उनजो सज़ा मिलियो। ऐं तू मूंखे मिली वई। अली खान, मां तोसां प्यार करण लॻी आहियां। तूं ॿुधा, तुंहिंजो छा इरादो आहे? जेको तुंहिंजो इरादो आहे उहो मुंहिंजो ई इरादो आहे। फ़िलहाल मूंखे इजाज़त ॾे। ठीकु आहे, पर पोइ मूंसां कॾहिं मिलंदे? इहो त अली खान खे बि ख़बर न आहे। अलाए कॾहिं मुलाक़ात थींदो। मुंहिंजे हर क़दम ते दुश्मन आहिनि। सलामत रहियमि त मिलंदासीं। फ़िलहाल इजाज़त ॾे। ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह निगहबान। अदा अमल, तू हद को वधीक ज़्यादा परेशान आ? छा ॻाल्हि आहे? अदा मुंहिंजो ही दिल सड़े थो। अली खान पराई छोकिरी जे करे मुंहिंजे भाउ खे मारियो आहे। जेसाणी अली खान खे न मारींदसि ओसाणी मुंहिंजे दिल खे चैन न ईंदो। अदा अमल, तू परेशान न थी। इन अली खान के असां ही खत्म कंदासीं, असां ही खत्म कंदासीं। अदा मुंहिंजो नालो आहे रामदिल, ऐं मुंहिंजे दिल में राम जो को ज़रो ई न आहे। अगरि अली खान खे मारियमि तो मां मारींदमि, न त पोइ रामदिल, जी अदा। हल त हलो, ऐं अली खान के खत्म कयूं। अच्छा अदा साईं। अस्सलाम वालेकुम। लाल खान, अदा ते अली खान जो अचण वञण जो ॾसो ईंदो आहे न? अली खान त डेली हिते ईंदो आहे, साईं खां दुआ वठी वेंदो आहे। अॼु बि अचण वारो वञे, थोरो अधु कलाकु पियो अथसि। ठीक आहे, हिते ईंदो अली खान, अॼु ई उनखे पूरो कंदासीं। हा हल। ओ रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो, सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ॿियो थियो न की थींदो। खुदा की ज़ात, खुदा की ज़ात रब्बिल आलमी है, खुदा की ज़ात रब्बिल आलमी है, और मोहम्मद रहमत लिल आलमी है। खुदा की ज़ात रब्बिल आलमी है, और मोहम्मद रहमत लिल आलमी है। खुदा की खुदाई
खुदा की खुदाई की वुसअत, जहाँ तक मोहम्मद की शान रहमत वहाँ तक, जहाँ तक खुदाई वहाँ तक मोहम्मद, जहाँ तक मोहम्मद वहाँ तक खुदाई। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किसी दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किसी दो। ए अल्लाह कैसा बैठा देखता है जैसे देखा ही नहीं, कैसा बैठा सुन रहा है जैसे सुनता ही नहीं। तेरे चुप रहने से टल जाऊं मैं वो साइल नहीं, या दामन उम्मीद भर, या दामन उम्मीद भर, या कह दे इस काबिल नहीं। तो निदा आइए बंदे, जा लेना है अगर तुझको, जा लेना है अगर तुझको, जा ले मोहम्मद से, जा लेना है अगर तुझको, जा ले मोहम्मद से। क्योंकि शराफत उनके घर की है, लताफत उनके घर की है, हशमत उनके घर की है, शौकत उनके घर की है, शरीयत उनके घर की है, तरीकत उनके घर की है, मारिफत उनके घर की है, हकीकत उनके घर की है, नबूवत उनके घर की है, इमामत उनके घर की है, खिलाफत उनके घर की है, विलायत उनके घर की है, शुजात उनके घर की है, सखावत उनके घर की है, शहादत उनके घर की है, और गुनहगारों को बख्शाना ये आदत उनके घर की है। रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किसी दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किसी दो, रसूलुल्लाह जड़ो रबर न को ब्यो चोन किसी दो। यदा ॾिसूं त सही अली खान के ईअं न असांजे फ़ैर में मरी तरह वियो आहे। आवाज़ त कोन थो अचे सदा। हल त हली ॾिसूं, हल त ॾिसूंसि था। अरे अदा हीअ त हिते कोन्हे, भॼी वई बगा थी वई। अदा जी अली खान असांजे ख़ौफ़ खां भॼी वियो। हा अदा, ऐं ॾिसूं था केतिरे तक हू भॼंदो। अदा जी हाणे त हू भॼी वियो। हा अदा, हल त हलूं वापसि। हल अदा। हाँ अशरफ बाबा तू वेंदो आहे क्रिकेट ते ग्राउंड ते फुटबॉल खेॾंदो आहे, थोरो एहतियात सां लड़ाई झगड़े खां परे रहिजे बाबा। थोरो पढ़ाई भी आहे, थोरो खामखा भी जज्बाती विड़ी पए थो। हाँ थोरो एहतियात सां बाबा। ना कोई मसलो ना, ये ना थी ख्याल सां बाबा, ख्याल सां। हाँ मां तोखे शरीफ़ आदमी असां तोखे चऊं था। ठीक आहे ठीक आहे। मां तुंहिंजी शिकायत न ॿुधां भाॼी। ईअं थींदो दादा, ईअं। हलो भाई।
गुराम अली खान हथ न आयो पर उनजो को भाउ आहे न आहिनि तखे टे भाइर ॿिया बि आहिनि हल त हलो उन्हनि खे मारे अचूं हलो छो था खैर था है छो थाणो माखे अग में तोखे मारे पोइ तोखे ख़बर पवंदी तोखे छो मारियो से छॾियो माखे माखे ज़िंदगी सां प्यारा छॾियो छॾियो माखे छॾियो गुराम ये बक बक बंद कर हणेस गोली पोइ ठीकु आहे हाणे हिनखे थो ख़तमु करां अरे दास ज़ालिम भाउ खे छो मारियो थो एॾो ज़ुल्म कयो अथव बाबा असां ग़रीब मिस्किन आहियूं ख़ुदा जो नालो तो ये छो असां सां ज़ुल्म कयो अथव कहिड़ी चोरी कई असांजे भाउ घोड़ा रे खून रे छा ए तुंहिंजो भाउ हे मुंहिंजो भाउ हिनखे कीअं मारियो आहे तव्हां कहिड़े ॾोह सां मारियो आहे अदा असां त वॾो ग़लती कयोसीं ऐं हिन मिसकीन खे मारे छॾियो अदा गुआराम अखियो या इहा टमाटर अॻे न पियो सुञातई जो हणी मिसकीन जो क़त्ल करे छॾी अॻे न पियो सुञातसि अदा तूं बेटा खे अच तोखे 10 लख ॾियूं था पर मरी वियो हाणे छा कयूं अदा मां 10 लख छा कंदुमि कहिड़े कम जा मुंहिंजो भाउ त हिन दुनिया खां वियो पैसो त मेरो आहे भाउ मुंहिंजो कोटनि जी बाही आहे मूं हाणे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुमि माण्हुनि खे त मां पैसा वठी ख़ैर करे छॾिया हीउ त चङो न आहे ॻाल्हि ॿुध अधे जन तव्हांजो फ़ैसिलो करे छॾियो आहे तव्हांजो इंसाफ़ ऐं 10 लख रुपया मुक़ररु कयईं मने थो त पैसा खणी या तोखे रहिया असां हलूं था हलो अदा साईं हलो मां हाणे इहे पैसा छा कंदुमि मूंखे त कहिड़े ज़ालिमनि जो अकेलो मुक़ाबिलो नथो करे सघी तुम ही शहर ही छॾे था हलो मां अगर उन्हनि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो नथो करे सघां मरी त सघां थो न चरिया मरन तुझा दुश्मन तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर ठीकु आहे मोमल मां आईंदा अहिड़ी ॻाल्हियूं न कंदुमि तूं बि आईंदा इहो भॼण वारियूं ॻाल्हियूं न कजांइ ठीकु आहे आईंदा मां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदसि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम माशाल्लाह ठीक ठाक खैरियत है खुश हैं ठीक ठाक खैरियत है खुश ठीक ठाक खुश हो बाबा बियो इंशाल्लाह खैर खुश खुश ठीक ठाक खैरियत मास्टर मोहम्मद उस्मान खुश है सही बड़ा सही ठीक ठाक बड़ा बाबा खैरियत है ठीक ठाक
सलाम अलैकुम खुश हैं ठीक ठाक खैरियत खैरियत खुश हो भली करे बाबा ठीक ठाक खादिम मेहरबानी अशरफ छा थियो भाई ख़ैर त आहे भाउ छा का बेदो अचे थो छा थियो ॿुधा सही छा थियो छा बाबा अदा खैर ना है खैर का गाल चढ़ी वियो आहे छा थियो भाउ छा थियो ख़ैर अशरफ बस उथी छा थियो ख़ैर बाबा ॿुधा छा थियो मुंहिंजे हथां क़तल थी वियो आहे छा हा उथी कॾे बाबा कॾे हलो हल अदा हल असांखे निकिरणो आहे हल अली खान जा ॿाहिरि अचनि था वरामा ही वरी केरु आहे अदा हे अली खान जो भाउ ऐं नूरल थी वरामा हकीकत में हे उनजो भाउ आहे त न अॻे बि बेगुनाह ॿिए खे मारे आया आहियूं हा दा पको पको अली खान जो भाउ थी नूरल अच्छा हे आहे नूरो कयोसि कमु पूरो मुंहिंजो नालो आहे रहमदिल मगर मुंहिंजे दिल में राम जो ज़रो ई न आहे हाणे कयांसि थो पूरो वरामा खणे नी ढूंढ के वञी ॿाहिरि फिटी कर रोड ते ठीकु आहे वरामा खणी वञी फिटी करे अचोसि हाणे बस कर रोअण बंद कर हाणे छाजे लाइ रोए थो तूं अगर हमल खान जे भाउ खे न मारे हां त अॼु असांजे भाउ खे हमल खान न मारे अदा हमल खान मुझे भाउ खे मारे सुठो न आहे कयो मां हाणे उनखे ज़िंदा न छॾंदुमि
रामदिल दादा गोली तो खत्म थी हो। अच्छा अदा खत्म थिए त पोइ भॼो पोइ हाणे छा चले मरूं। ठीक है हल। अदा उमर खान तुंहिंजो वॾो वॾो महिरबानी मौक़े ते अची दुश्मननि खे भॼायो आहे। दुश्मन त भॼी विया, हाणे तूं ईअं कर पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा जेसी ताईं मुंहिंजा दुश्मन ज़िंदा आहिनि मां पाण खे पुलिस जे हवाले न कंदुमि। अदा अली खान मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, मां तोखे इहो चवां थो त पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा उमर मां पाण खे पुलिस जे हवाले कयां त मां क़ैद थी वेंदुमि। मां अगरि क़ैद थियुमि त पोइ मुंहिंजो मोहबत बि क़ैद थी वेंदो। ठीकु आहे, तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो मने, कॾहिं न कॾहिं दुश्मन जे गोलियुनि जे निशाने में अची वेंदी। अदा उमर इहो मुंहिंजे क़िस्मत जी ॻाल्हि आहे, मां मरां या बचां। अदा अली खान मुंहिंजो चवण वटि पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर, पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा तुंहिंजो वॾो वॾो महिरबानी, तूं मुंहिंजो जान बचायो। मां पाण खे पुलिस जे हवाले नथो करे सघां। ख़ुदा हाफ़िज़। वरामा ये तो हैत जड़ी ॻाल्हि आहे, वया हुता मरण अली खान खे त हथ खाली मोटी आयो। अदा अमल असां तो वॾो कोशिश कयोसीं पर वो भॼण में कामयाब थी वियो। अदा अमल मुंहिंजो नालो आहे त रामदिल, मगर मुंहिंजे दिल में राम जो ज़रो ई न थी। हिन चकर त भॼी वियो, हाणे हिन खे भॼण कोन ॾींदासीं। मां बि इहो चाहियां थो, अली खान खे भॼण कोन ॾियोसि, मारोसि। अदा अमल हाणे उनखे असां भॼण कोन ॾींदासीं, हाणे असांजे हथनि खां मरदो। गोरामा पर जीअं बि कयो पर अली खान खे ज़िंदा कोन छॾजांइ।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रामदिल खान। मास्टर उस्मान, कमाल जी ॻाल्हि आहे यार, तूं पाण सिर जबल में अचो तो लिखे। रामदिल छो न लिखूं, भाउ जो खून थी वियो आहे। मास्टर उस्मान, तुंहिंजे भाउ तुनखे ग़लती सां मारियो आहे ऐं तव्हां वरी पहाड़ में छो था लिखो? गुलाम खान ग़लती सां बि या जीअं बि मुंहिंजे हथां खून त थी वियो आहे। अदा अशरफ जान, अगर तुंहिंजे हथों खून थियो आहे त थियो आहे, तूं मोहम्मद हुसैन तोखे छा करे सघंदो? रामदिल खान, असां शरीफ़ माण्हू आहियूं, हाणे असांजो तूं महिरबानी कर फ़ैसिलो करा। मोहम्मद उस्मान, तुंहिंजो फ़ैसिलो त कंदासीं। तुंहिंजो भाउ हिकिड़ो अॻे बि क़तल कयल आहे, हाणे ॿियो खून असांजे लाइ कंदो। वरी ॿियो खून कंहिंजो कयां? अशरफ, असांजो दुश्मन अली खान ऐं उन जो तोखे क़त्ल करणो। हाँ न गुलाम खान न, मां शरीफ़ माण्हू आहियां, मां कंहिंजो बि खून न कंदुमि। अशरफ खान, अगर तू क़त्ल न कंदे पोइ असां ई तुंहिंजो फ़ैसिलो न कंदासीं। चलो ठीक आहे, तूं असांजो फ़ैसिलो कंदे मां अली खान खे मारींदुमि, उनजो फ़ैसिलो केरु कंदो? अशरफ खान, अली खान जो छाजो फ़ैसिलो? हू त आहे ई धाड़ियल, अगर तू उनखे मारी दे पुलिस तोखे इनाम ॾींदी। चलो ठीक आहे गुलाम खान, मां अली खान खे चोरी चोरी मारींदुमि, पर जॾहिं उनजो खून ज़ाहिर थियो त उनजो इल्ज़ाम तुंहिंजे मथां हूंदो। ठीक आहे अशरफ खान, तू अली खान खे मार, उनजो खून असां ते। ठीक आहे, मां उनखे मारींदुमि, तूं वन तूं मोहम्मद हुसैन सां असांजो फ़ैसिलो कर। अशरफ खान, तुंहिंजो फ़ैसिलो चङी तरह ते कंदासीं। ठीक आहे, तू असांजो फ़ैसिलो कर, असां तुंहिंजो कमु ज़रूर कंदासीं। रामदिल जी, हल अली अशरफ जो फ़ैसिलो करूं था। हल दा। मुझे नालो तो है रामदिल, मगर मुझे दिल में राम जो जरो ही ना है। वालेकुम अस्सलाम। अदा मोहम्मद हुसैन खैर ता है, परेशान परेशान बीठो भा, छा गाला बुधाए असा बीठा हूं, हुकम कर। रामदिल जी सर। मुंहिंजे भाउ खे त अशरफ मारियो आहे, परेशान न थींदो, बाक़ी ख़ुशी कंदो छा? गुलाम खान, मुंहिंजे भाउ खे अशरफ न मारियो, मुंहिंजो भाउ पाण मरी वियो इत्तिफ़ाक़न। अदा मोहम्मद हुसैन, यार तुंहिंजो भाउ पाण न आहे मो, तुंहिंजो भाउ खे मोहम्मद अशरफ जानबूझ करे मारियो आहे। रामदिल, छा तुंहिंजो इहो ॻाल्हि सच आहे? मोहम्मद हुसैन, इहो ॻाल्हि सोराना सच आहे ऐं तुंहिंजे भाउ खे ग्राउंड में मारियो वियो आहे। माण्हू चवनि था इनखे भुल में मारियो वियो आहे, पर न, तुंहिंजे भाउ खे फुटबॉल ग्राउंड में अशरफ जानबूझ करे मारियो आहे। गुलाम खान,
अगर मुझे भा के अशरफ जानबूझकर मारियो आ न तो मां भी हुनके न छड़ दूं। अदा मोहम्मद हुसैन असां भी ये चवंदासीं जो अशरफ के जिंदा न छड़, तुझो भाउ जो कातल पको। मोहम्मद हुसैन हुक्म कर, पैसा खपन, हथियार खपन, हाज़िर हूं असां। रामदिल जी अदा। हथियार पैसो मां वटि जाम आहिनि, अगर ज़रूरत थियो तव्हां परे न आहियो। तव्हांजो वॾो महिरबानी। रामदिल अल्लाह निगहबान। रामदिल हाणे कम पक्को आहे। गौराम खान कम पक्को भी थी वियो ऐं चङो भी थी वियो। अली खान तू अची वई? हाँ मोमल मां अची वियो। अल्लाह जो शुक्र आहे तू अची वई। मोमल तुंहिंजे यादनि मूंखे हिते आंदो आहे।
अरे केड़ा केड़ा माण्हू असांजे इलाके में घुमनि था मां कंहिंखे सुञाणा ई नथो। तेरा बाप बाकी तो अली खान के हण दे तू। हा दादा मजबूरी आहे, हणणो त पवंदो, न त असांजो फ़ैसिलो न थींदो। दशरथ छा थियो? चुप चुप, अली खान आराम करे थो। तूं हे मोर्चो संभार ऐं मां हे मोर्चो संभारां थो। बात बरी रहियो आहे, हाणे उनखे थोरो चूचड़ी ॾियणो आहे। भड़काए था छॾूंसि। हिम्मत कर, हिम्मत कर, बाके चूचड़ी दे। बाके तो चूचड़ी हाणे मां ॾींदसि। मां बाके चूचड़ी ॾिनो आहे, होॾे ॾिस।
अदा अदा जाती हो। अदा रोन अली खान के कौन छदा से भा अली खान के न छदा से इंशाल्लाह खत्म करना से रोन अशरफ जानी रोन अदा यो मुर्सन ते मुर्स मरदा रहंदा है बादशाह न छदा से अली खान के भाइयों बारे छदा से भाइयों सफा झुके में अशरफ अशरफ ये रोण जो टाइम ना है आयुन जो पलांत करणो आ बालन वाके न रो आयुन जो पलांत करणो आ अली खान के ना है छड़णो पकड़ो थी हां भाई तो था काडू हां रोण जो टाइम है ओदी अशरफ तू हाणे दिल न ला हिन जे खफन है दफन जो इंतजाम करणो आ पोइ अली खान के सिद्धो हणो आ सिद्धो अदा तू केरा मां तोखे सुजाना न तू मुझे मारण जो कढा मुझो तुझो को दुश्मनी ही ना है तू माखे छो मारे तो अली खान दुश्मनी आहे या ना अज माखे तोखे मारणो आहे खुदा के एड़ो हथ दिनो ही ना है जेको अली खान के मारे अली खान तू हाणे ॾिसदे मां इन हथन सां तोखे कीअं थो मारां तोखे अगर पंहिंजे हथन ते एतिरो भरोसो आहे हथियार फिटी कर पोइ ॾिसूं था केर तो खटे अली खान अज तुंहिंजो इहो ख्वाहिश पूरो थो कयां जाते बाबा वरंदा है खबरदार बंद कर बनियो बाबा छाजे लाइ विड़ो था दरबार आहे हिते अमन जी जाइ आहे विड़ण ठीकु न आहे बदमाशी जेको कंदो असां थाणे बदिराईंदासीं
शाबाश पंहिंजे रस्ते सां हलिया वञो बाबा हिते विढ़ण जी जाइ न आहे हलिया वञो अशरफ अशरफ तू मुंहिंजे भाउ के मारे हिते आराम सां सुतो पियो आहे हाणे मां तोखे जिंदगी भर जे लाइ सुम्हाईंदुमि मोहम्मद हुसैन मां तुंहिंजे भाउ के ॼाणी वाणी न आहियां मारियो मां फुटबॉल के लत हुयमि उन खे लॻो उहो मरी वियो मुंहिंजो को ज़ाती दुश्मनी तव्हां सां न आहे अशरफ हाणे पंहिंजो चालबाज़ी छॾे ॾे मूंखे सभु ख़बर आहे तूं मुंहिंजे भाउ खे दुश्मनी सां मारियो हाणे मां तोखे अॼु ज़िंदा न छॾां मोहम्मद हुसैन मां तोखे मारण नथो चाहियां ऐं तुंहिंजो भाउ बि इतफ़ाक़न मो आहे मां तव्हांजो दुश्मन न आहियां
अशरफ तुझो फैसलो तो करे छड़ियो थे तू छो पहाड़न में लिखे तो आखे खबर को नहीं तो तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अशरफ असां तुंहिंजो फ़ैसिलो करे छॾियोसीं। हाणे तूं पंहिंजे मर्ज़ी ते घुम फिर पहाड़नि में न लिक घुम फिर ऐश कर पर अली खान खे मार इन्ही खे न छॾिजांइ। हा मरी वियो ईअं सम्झ तूं उहो मरी वियो उहो मुंहिंजे भाउ जो कातिल आहे उनखे कोन छॾींदुमि। हाणे तू वञ असां ॿई पहाड़ जो चक्कर हणींदासीं तू हले वञ पंहिंजे घर। ठीक गुलाम खान ठीक आहे। ठीक है खुदा हाफिज़। अदा गौराम मुझो नालो थी रामदिल ऐं मुझे दिल में जरो भी राम जो न थी। हाणे अशरफ जा हालत तू पाण ही ॾिस। वास्ते आहे शफा खानो मुहम्मद जो असांजे वास्ते आहे शफा खानो मुहम्मद जो खुली वियो आहे रिंदन लय मैं खानो मुहम्मद जो नमस्तानप में मूसा है हाजत का जुलेखा जी नमस्तानप में मूसा आहे हाजत का जुलेखा जी हुमास्तानी या यूसुफ जी मां मस्तानो मुहम्मद जो ओ रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो सैयद जो हम कदम हम सर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो सैयद जो हम कदम हम सर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो जो मांगने का तरीका है जो मांगने का तरीका है उस तरह मांगो जो मांगने का तरीका है उस तरह मांगो दरे करीम से बंदे को क्या नहीं मिलता रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो रसूलुल्लाह जड़ो रबर न को बियो थियो न की थींदो
खान तू मारे भाग के मारे पारे मौत के दावत ॾिनी हाणे इन्हीं पहाड़ में मां तोखे जरा जरा करे छॾींदुमि अली खान के मारण वारो हिन धरती ते जिंदा ही न रहे वा तू कह रहे अली खान के मारी दे अदा वो ॾिसे त भई वेड़ नहीं था रामदल जी अदा इहो ही मौको आहे ऐं ॿिन्हिनि खे ख़त्म करणो हाँ अदा मत कर दा अच्छा चलो अली खान अली खान मारी वैं अली खान अशरफ को हथगढ़ छो जो जा वारिस पहुंची चुका जालिम असां जे भा शफी के मारे ऐं जे भा के मारे वो हिन के मारे तो तुझे भा गलत हरकत कयो इन खातर उनके मारम पर हिन जे भा के अलाए मुंहिंजो गोली लॻो अलाए ॿिए कंहिंजो लॻो आहे अली खान इहो तुंहिंजो बहानो कोन हलंदो उनजे भा खे सिधी गोली तो हई आहे बहानो तो करे अली खान अज तक कोई बहानो न कयो आहे अली खान सच चवे थो अली खान हाणे तुंहिंजे सिर ते मौत अची बीठो आहे मौत पोइ बि अञा तूं एतिरो आकड़ में अली खान मुंहिंजो नालो थी रामदिल पर अञा ताईं मां कंहिं ते रहम कयो ई न आहे गरीबन जे अॻियां कमज़ोर आहियां मां पर तो जड़े बदमाशन कम जोर आया मां वाह अली खान वाह तुंहिंजो आकड़ अञा ताईं क्यों आकड़ को नथो मुड़ी अदा रामदल जी अदा हिनखे ख़त्म कंदम न ही रहंदो न जी आकड़ रहंदी अरे खिलण बंद कर एक ही बस
ही गोली ठोका। मोहम्मद हुसैन तू छो फायर कयो? गौराम मां हिन ख़ातिर फायर कयुम तू मुंहिंजो दुश्मन सां मिली अली खान खे मारे थो। मोहम्मद हुसैन अग में अली खान खे मारे पोइ तुंहिंजो दुश्मन जे मारण जो इरादो हुयो। अच्छा एतिरो चालाकी? हाँ एतिरो चालाकी। ॿिन्हिनि खे न छॾंदासीं। मोहम्मद हुसैन हाणे तू अशरफ खे न मारी दे, उनखे असां मारींदासीं छो जो असां उनखे मारण जे लाइ आया हुआसीं। रहमदिल तोखे को भी जरूरत ना है तू अशरफ के हण। मोहम्मद हुसैन अशरफ तुझे भाउ के मारे सुठो कम न कयो। अशरफ तुझे भाउ के न मारियो। मोहम्मद हुसैन ये समझ असांजे भाउ के मारियो। अशरफ के कदे माफ न कंदासीं। हाणे अशरफ के मां पाण हणदुम पाण तुझो जरूरत ना है। रामदिल ज्यादा असां त चऊं था दुश्मन खुटन पर दुश्मन वधंदा वेंदा आहिनि। हाणे दा मोहम्मद हुसैन भी असांजो दुश्मन थियो थी। अदा गौराम अॻियां दुश्मन असांखे छा कयो जो मोहम्मद हुसैन असांखे अची मारींदो? जी अली खान तो बची वियो। अदा हमल के छा जवाब ॾियणो आहे? अदा गौराम छा जवाब ॾींदासीं? हाल त हलिया था हलूं कुझु बि जवाब न ॾींदासीं। मोहम्मद अशरफ तू कहिड़े सोच में आ? अली खान मां सोचां तो मुंहिंजे भाउ जो खून तू कयो आहे पर हाणे मां पंहिंजे भाउ जो खून तुंहिंजे मथां बश करां थो।
अरे भूरल तुझे भा मुझे भा के मारियो आहे तू हिते घुमंदो तो आज़ादी सां अदा हाणे तो ख़ामोश थी बीहो हिन खे मां मौत जे हवाले कंदसि अॻे त मुंहिंजे भाउ खे मारियो तो हाणे मूंखे छो मारींदो भूरल तोखे इन्ही ख़ातिर मारींदासीं जो तुंहिंजो भाउ असांजे भाउ शफ़ी मामा जो कातिल आहे कातिल लॻे तव्हां परे थियो इन खे मां हणंदुमि अदा 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 तू हाणे हिन जे मथां वेही रो मां हलाए खबरदार अशरफ उन ॾींहुं तू मुंहिंजे हथ खां बची वएं अॼु तोखे केरु बचाईंदो अशरफ हाणे कलमो भर आज तुझो जिंदगी बुरो आ खबरदार अशरफ के वारिस आहे हाणे तव्हां सब बेवारिस थी हिते ई मरदो हाणे तव्हां सब लावारिस हो अशरफ तुझे भाउ मास्टर उस्मान के भी असां मारियो मोहम्मद हुसैन तुझे भाउ के अशरफ न मारियो ऐं फुटबॉल ग्राउंड में फुटबॉल लगो वो मरी वियो असां जी बाह के चूचड़ी ॾिनी ऐं तव्हांखे वेड़ायो तव्हांखे बर्बाद कयो अॼु असां तव्हां हिनी सभिनि खे ख़तम कंदमि ख़तम
रामदिल मुंहिंजा त गोलियूं ख़तम थी विया हाणे तूं भली मूंखे मारे थो सघीं अमल खान मां तोखे न मारींदुमि मां तोखे मारियुमि त तूं मरी वेंदे तूं हर रोज़ पंहिंजे भाण जो लाश यादि करे हर रोज़ तूं मरदे नाणोस छॾोस हे हर रोज़ हाणे पाण मरदो पंहिंजे भाण जो लाश यादि करे अचो अचो दा या अल्लाह तू मुझे अली खान के बचाए जाए। अली खान तू अची वई? हाँ मुमल हाँ मां अची वई मां सॼे दुश्मन जो ख़ात्मो करे तो वटि आयो